सांगड़ रिपोर्ट ब्यूरो चीफ गुलाम कादिर कैरी सांगड़ लगोड रशीद खान मरी में नौजवान लुत्फ मरी गोलियुनि जो खार बणिजी वियो। सांगड़ लगोड रशीद खान मरी में मामूली ॻाल्हि दांगुल हसन मरी गोलियूं हणी लुत्फ मरीअ खे गोलियुनि जो खार बणाए छॾियो। जवाबदार फरार संझोरो पुलिस लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल संझोरो मुंतकिल करे छॾियो। ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। लाश खे पहुचण ते कोहराम मची वियो। माहौल सोगवार थी वियो। माइटनि खे गशीअ जा दौरा पवण लॻा। तिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमण पीपी अगुणो MNA सैद अयाज अली शाह शिराजी ओस्तो सिविल अस्पताल जो दौरो कियो। हिन सिविल अस्पताल के मुख्तलिफ वार्डन में मरूम सैद एजाज अली शाह शिराजी डायलिसिस वार्ड पिण ॾिनो। हिन सिविल अस्पताल के इंतजामिया से ॻाल्हाईंदे चयो त मरीज़न के हर सहूलत मुहैया कई वञे ऐं अस्पताल की सफ़ाई ते ख़ास ध्यान ॾिनो वञे। उन बाद MS डॉक्टर बशीर अहमद सोलंकी, नसीबुल्ला मेमण, फाज़ल सुमरो, आफाक उमरानी ऐं ॿियनि अगुणो MNA सैद अयाज अली शाह शिराजी के सिंध जी सूखड़ी लुंगियूं ऐं अजरक ओढ़ायूं। डोकरी रिपोर्ट असलम खान बुगियो हैदराबाद जतोई बॉयज़ हाई स्कूल डोकरी जी हेड मास्टर निसार अहमद सोलंकी, उस्ताद गफूर अली जहरानी, उस्ताद अमजद अली मंगी, FA उस्ताद सलेमान खासकली जी अगवानी में बॉयज़ स्कूल में आर्ट काउंसिल ऐं किताबी मेलो मुनक़द कियो वियो, जंहिंमें नाले वारनि उस्तादनि लेखकनि पिणु शिरकत कई। उन मौक़े ते रिटायर्ड उस्ताद मुर्तज़ा चन्ना साहब, हाजी अहमद बुगियो, उस्ताद मज़हर सुहरो ऐं ॿिया सियासी समाजी अॻवान मौजूद हुआ। हिन प्रोग्राम में मौज़िज़ महिमाननि ऐं सीनियर उस्तादनि खे मौजूदा उस्तादनि खां अजरक जा तोहफ़ा ॾिना विया। बाद में शागिर्दनि तकरीरूं ऐं मौजूदा माण्हुनि खे पाण ॾांहुं तवजो ॾियारे सबूत ॾिनो त हैदराबाद जतोई बॉयज़ हाई स्कूल डोकरीअ में उस्तादनि ऐं शागिर्दनि जी महिनत कॾहिं बि रायगा न वेंदी आहे। ब्रेकिंग न्यूज़ झंडोमरी वेझो रोड हादसे में 9 ॼणा ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि में 3 मर्द 6 औरतूं शामिल। हिकु ज़ख़्मी नूर अहमद रिंद जी हालत गणती जोगी। झंडोमरी वेझो केसर घोट वडमैन टंडो आदम रोड ते नवाब शाह वासिन सां हादसो। रिंद बिरादरीअ जा माण्हू नवाब शाह खां नसरपुर शादी जी दावत में शिरकत लाइ अची रहिया हुआ त साणनि हादसो पेश आयो। मैन रोड ते मज़दा जो रक्षा खे ज़ोरदार टक्कर जे नतीजे में रक्षा में सवार 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में एजाज रिंद, नूर अहमद रिंद, हैदरू रिंद, माई आसिया ऐं ॿिया शामिल। ज़ख़्मियुनि खे इलाके वासियुनि टंडो आदम अस्पताल खणाए विया, जितां हिकु ॼणे नूर अहमद खे नाज़ुक हालत में हैदराबाद रेफर कियो वियो। इतला ते पुलिस पहुती। पुलिस मज़दा जे ड्राइवर खे गिरफ़्तार करे मज़दा ऐं रक्षे खे तहवील में वठी छॾियो। रिपोर्टर नौकफ मरी, एक्टिवी न्यूज़ झंडोमरी। झरक रिपोर्ट लखा ॾिनो झरकाई घारो जे रहवासी मल्हा अॻवान मोहम्मद अशरफ मल्हा पारां पीपीए जे अॻूणे MPA हाजी अली हसन ज़रदारी खे घारो शहर जी मैन स्टाफ ते आजियाणो ॾेई संदसि मानायतो इस्तक़बाल करे मथस गुलनि जी वर्खा करे खेसि बलोची पटको पारायो वियो। उन मौक़े ते पीपीए जे अॻूणे MPA हाजी अली हसन ज़रदारी ॻाल्हाईंदे चयो त असां आवाम सां जेके वाइदा कया हुआ उहे पूरा करे उन खां बि वधीक कमु करे ॾेखारियो आहे, जेको हिकु मिसाल आहे। ठटे साहिली तालके घोड़ाबारी में रोड रस्तनि जी ॼार विछाइण सां गॾु अॾेरो लाल समेत मुख़्तलिफ़ वाहन शाख़ुनि पकियूं कराइण, पाणीअ खे पोछण ताईं पहुचाइण समेत वाटर सप्लाई, बिजली समेत मुख़्तलिफ़ स्कीमूं मंज़ूर कराए रहवासियुनि खे बुनियादी सहूलतूं मुहैया कयूं आहिनि। हाजी अली हसन ज़रदारी चयो त इलेक्शन अचण वारी आहे, हिन वारी बि पीपीए वॾी अक्सरियत सां कामयाबी माणींदी। असां आवाम सां वाइदो था करियूं त हिन वारे अॻ खां बि वधीक तरक़ियाती कम जो ॼार विछाए रहिजी वियल समूरनि ॻोठनि खे समूरी बुनियादी सहूलतूं मुहैया करण समेत बेरोज़गार नौजवाननि खे रोज़गार फराहम करे महांगाई ते कंट्रोल कयो वेंदो। उन खां अॻु पीपीए जे अॻूणे MPA हाजी अली हसन ज़रदारी घोड़ाबारी लग ॻोठ हाजी ख़ैर मोहम्मद लाखो में ॾिनल आजियाणे में शिरकत कई। उन मौक़े ते हक नवाज़ लाशारी, M ज़फ़र शेख, लतीफ़ तुनियो, अली मलार, रफ़ीक मला, इम्तियाज़ बलोच, लाला थीम, गुड्डू शमसी, शरीफ लाशारी, इरफान कुमार ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ।